बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हांखे का मख़सूस जॻह नथी मिले या उहा पोज़ीशन नथी मिले जंहिंजा तव्हां हक़दार आहियो त पोइ तव्हांजी अहमियत ख़तमु थी वेंदी आहे। माण्हू जी अहमियत तॾहिं ई पैदा थींदी आहे जॾहिं जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं तव्हांजी कंहिं जॻह ते ज़रूरत न आहे ऐं तव्हां उते कमु करे रहिया आहियो त तव्हांजी अहमियत कॾहिं बि नथी वधी सघे। अहमियत वधाइण जे लाइ इहो लाज़मी हूंदो आहे त तव्हां में उहा क्वालिटी हुजे, उहा ख़ासियत हुजे जंहिं बुनियाद ते तव्हां उन जॻह ते कमु कयो ऐं पंहिंजे पाण खे मञायो। हिकु भेरे असांजे दोस्त हिकिड़े गाॾी वरिती, कार, ऐं मिसाल सां तव्हां आसानी सां सम्झी सघो था पंहिंजी अहमियत जे हवाले सां। कार सुठी हुई। हू अक्सर करे कार खे रोड ते हलाईंदो हो शहर में। कार ॾाढी भली हलंदी पई, बहितरीनु तरीक़े सां, ऐं समूरा शहर वारा उन जी कार ॾिसण आया हुया ऐं ॾाढो हू माण्हू ख़ुशि हुयो। हिकु ॾींहुं हुननि प्लानिंग कई त असां थर घुमणु वञूं, वारियासी इलाइक़े में, रेगिस्तान में। उन दौर में अञा रोड एतिरा थर में न ठहिया हुया, हाणे बि ठहियल आहिनि, अलाए न ख़ुदा थो ॼाणे। त हू कार कढी ऐं उते रवाना थिया। जंहिं जो अञा थोरो पंधु हुननि कयो, जंहिंमहिल वारीअ में लथा अञा, त हुननि जी कार अॻिते हलण खां इनकार करे छॾियो, यानी वारीअ में फासी पई। जेतिरी कोशिशि पिया कनि त उहा कार उन वारीअ में निकिरे, ओतिरी उहा कार उन में फासंदी पई वञे। त पोइ कुझु माण्हू ॿिया गॾु करे ॻोठाणा, उन गाॾी खे ॿाहिरि छिके रोड ते आणे ऐं उतां ॿी गाॾी करे हू त घुमी आया, पर वापसि अचण खां पोइ गाॾीअ जी हालति ख़राबु थी वई ऐं हुनखे साफ़ु कयो वियो। त जंहिं जॻह ते तव्हां मिसाल हिकु जॻह ते अहमियत रखो था पिया, त ज़रूरी न आहे त ॿी जॻह ते बि तव्हां फ़ाइदेमंद हुजो या कारआमद हुजो। हर सिचुएशन जी, हर जॻह जी पंहिंजी अहमियत हूंदी आहे, ऐं उन ई अहमियत खे जॾहिं तव्हां सम्झंदा आहियो तॾहिं बहितर नमूने सां या तव्हां आसानी सां या सुठे नमूने सां उन जे नतीजे ते पहुची सघंदा आहियो जेको तव्हां हासिलु करणु चाहींदा आहियो। कॾहिं कॾहिं इंसान जी फितरत रही आहे त ईअं वेठो हुयुसि मां त हिकिड़ो दोस्त आयो, दोस्त न चइजे, ईअं आम माण्हू आयो। उहो कचहरी पियो करे वेठो, त मूं हुन खां पुछियो त तूं छा कंदो आहीं? त चईं त मां फलाही कमु कंदो आहियां, इंसाननि जी मदद कंदो आहियां। त मां चयो उहो त ठीकु आहे, तव्हां फलाही कमु कंदा आहियो, भलो कंदा आहियो, इंसाननि जी मदद कंदा आहियो या ग़रीबनि जी मदद कंदा आहियो, पर तव्हां पंहिंजो पेट गुज़र कीअं कंदा आहियो? चई साईं कुझु कोन कंदो आहियां। त मूंखे हैरत थी त जेको माण्हू पंहिंजे लाइ कुझु नथो करे सघे त उहो ॿियनि जे लाइ कीअं थो मदद करे सघे। या इनखे ईअं खणी सम्झे त क्लास में बीठो हुउसि त मूं शागिर्दनि खे चयो ग्रुप ठाहिराया, टे चइनि जा ग्रुप, त उहे 5 खनि ग्रुप ठहिया, 6, त उन्हनि खे चयो त हिकिड़ो मज़मून लिखो, पर 4 ॼणा गॾिजी लिखो। त उन्हनि हिकिड़े ग्रुप में मां ॾिठो त हिकिड़ो माण्हू अहिड़ो हुयो, छोकिरो शागिर्दु, जेको कंहिं महिल हुन दोस्त खे पियो ॿुधाए, कंहिं महिल हुन दोस्त खे पियो ॿुधाए त हिन तरीक़े सां मज़मून लिखो, हिन तरीक़े सां मज़मून लिखो। त उते हिकिड़े दोस्त चयसि तूं पहिरियों पंहिंजो त लिखो, पाण त लिख, छा थो लिखणु चाहीं? जॾहिं जो हुन लिखणु शुरू कयो त हुनखे पाण खे ई लिखणु न पियो अचे। त तव्हां तॾहिं सुठो कमु करे सघो था जॾहिं तव्हां में उहा एहलियत हुजे, तव्हां में उहा क्वालिटी हुजे, तव्हां में उहा सघ हुजे। त हुन शागिर्द वांगुरु जॾहिं तव्हांखे ई का शइ नथी अचे त तव्हां ॿिए जी मदद कीअं था करे सघो? जॾहिं तव्हांखे ई पाण खे ई का शइ कान्हे का त तव्हां ॿिए खे छा था ॾेई सघो? जॾहिं माण्हू पाण कंहिं रुतबे ते, कंहिं जॻह ते, कंहिं हैसियत ते पहुचंदो आहे, उन खां पोइ ई तव्हां कंहिं ॿिए जी मदद करे सघंदा आहियो। वरना त माण्हू हमदर्दीअ जे बुनियाद ते लफ़्ज़ सुठा त चई सघे थो, हिक ॿिए जे लाइ हमदर्दी ॾेखारे सघे थो, या हिक ॿिए जे लाइ सुठियूं ॻाल्हियूं करे सघे थो, या दुआ करे सघे थो। बाक़ी जेका हथ सां मदद करे सघिजे थी, उन जे लाइ कंहिं शइ जो हुजणु तव्हां वटि लाज़िम हूंदो आहे। पाण में
तब्दीली आणियो। जेकॾहिं तव्हांजी हिकु जॻह ते अहमियत न आहे त तव्हां ॿी जॻह ते हलिया वञो, तव्हांजी अहमियत वधी वेंदी। जीअं आम मिसाल आम तौर ते ॾींदा आहिनि त हिकिड़ी पाणीअ जी बाटल जी, हीअ पाणीअ जी बाटल पई आहे थी, तव्हां आम दुकान ते जेकॾहिं वेंदव वठण त हिन जी रक़म हिकिड़ी हूंदी, पर जेकॾहिं तव्हां कंहिं होटल ते वेंदव त इन बाटल जी रक़म वरी ॿी हूंदी, कुझु वधीक हूंदी उन खां। ऐं जेकॾहिं एयरपोर्ट या कंहिं ॿी जॻह ते वेंदव त इहा ई बाटल हूंदी जेका हुन खां चऊण पंजूण ते वधीक रक़म में तव्हांखे मिलंदी। पाणी साॻियो, बाटल साॻी, समूरियूं शयूं साॻियूं, पर हुन जी अहमियत वधी वेंदी आहे। त पंहिंजी अहमियत वधायो ऐं पाण में ख़ूबियूं पैदा कयो त जीअं ज़िंदगी तव्हांजी आसान थी सघे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।